ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा सखी चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा सखी चवनि था कि कॾहिं बि कंहिंजी कोई कमी ॾिसंदा आहियूं न असां, त असांखे उन्हनि खे सहयोग ॾियणो खपे। तव्हां में जेका गुण आहिनि, तव्हां में जेकी शक्ति आहे, उन सां उनखे सहयोग ॾियो। ये सम्झो कि कोई माण्हू ग़लति कमु थो करे, मतिलबु सम्झो कि रोटी खाइण खां पहिरियों हथ नथो धोए, है न, हथ में मिटी बि आहे, वैसे बि रोटी खाइण खां पहिरियों हथ धोइणा खपनि, है न। त अगरि तव्हां में ये विशेषता आहे ऐं साम्हूं वारे में न आहे, त तव्हां छा कंदा? हुनखे चईंदा कि रोटी खाइण खां पहिरियों न हथ धोइबो आहे। वो चए हल हल मां बार बार हथ न धोईंदी आहियां। अगरि सम्झो कोई हीअं चए तव्हांखे, त मतिलबु कि हाणे हुनजे हथनि में मिटी आहे, कमु करे आयो आहे, है न, त हथ नथो धोए, त मतिलबु हुनखे उहा चीज़ ग़लति नथी लॻे, मतिलबु हुनखे उहा ॻाल्हि सम्झणी खपे न, है न। मतिलबु हुनखे उहा ॻाल्हि सम्झणी आहे, लेकिन उहो सम्झे नथो हुन ॻाल्हि खे, त तव्हां छा कंदा? हुनखे वरी चईंदो कि न हथ धोइबा आहिनि। उहो चईंदो हल हल मथो थी खाए, त हुनखे ज़्यादा न चओ, पोइ हुनखे आहे न पंहिंजी शक्ति ॾियो, हुन आत्मा खे सम्झ शक्ति ॾियो। बाबा खे यादि करे कि आत्मा बि सम्झे कि भई रोटी खाइण खां पहिरियों हथ धोइबा आहिनि, है न। कॾहिं कॾहिं कोई माण्हू हीअं कंदो आहे न, कोई उल्टो सुल्टो कमु कंदो आहे, त न माण्हू हुनखे ॾिसी चवंदा आहिनि हल छी इहे छा थो करे, किनो आहे छा, ऐं हुनखे उहा ॻाल्हि ग़लति लॻे ई नथी, त उनखे पतो ई न आहे कि हीअ ॻाल्हि ग़लति आहे, हीअ ॻाल्हि हीअं न करणी खपे। ऐं असां फालतू में पंहिंजा उल्टा सुल्टा शब्द चई छॾियासीं, छी हीअं थो करे, किनो आहे छा। पहिरियों त हुनखे ॾिसूं भई उहो हीअं थो करे, पोइ हुनखे चऊं कि है न ईअं न कबो आहे, हथ धोइबा आहिनि, ऐं हीअं रोटी खाईंदे समय हीअं हथ अहिड़ी चीज़ुनि खे हथ न लॻाइबो, है न, त हीअं हथ धोइबा आहिनि। मतिलबु हिकु प्यार जी टोन थींदी आहे न, हुनखे असां प्यार सां सम्झायूं कि है न हीअं न कबो आहे, हीअं हथ धोइबो आहे, पोइ उहो न मञे, वरी हुनखे चओ कि मन हीअं न कबो आहे, हथ धोइबो आहे। असांजी टोन मथे न थियणी खपे कि हीअं न कबो आहे, हीअं हथ त धो, हीअं छो थो करे, त हिकदमि असां आवाज़ वॾी थी वेंदी आहे न, उहा न थियणी खपे। असांखे जेतिरो थी सघे नंढी आवाज़ में प्यार सां ई ॻाल्हायूं। त बाबा असांखे चवनि था न त ॾिसो, अगरि असांजी आवाज़ एॾी हुजे कि ॿाहिरां वारो खे बि पतो थो लॻे, त जीअं जानवर मिसल थी वियो। हिकु थींदो आहे कि चोर या जो ग़लति कमु कंदा आहिनि उहो खुसफुस ॻाल्हाईंदा आहिनि, धीरे 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 ॻाल्हाईंदा आहिनि। हिकु जेके रॉयल माण्हू हूंदा आहिनि न, उहो बि ॾाढो धीरे 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 ॻाल्हाईंदा आहिनि। मतिलबु असांजो ॻाल्हाइणु ईअं हुजे कि साम्हूं वारे खे बि सम्झ में न अचे छा था ॻाल्हाइनि, है न। भई हीअं न कि असां उन्हनि जी बुराई था करूं, पर सम्झो कि असांखे ॿुधणो आहे, असांजो ई कमु आहे, असां ॿिए खे छो ॿुधायूं, है न। ॿिए जा संकल्प छो हलनि कि भई इहे छा था ॻाल्हाइनि। त बाबा असांखे चवनि था कि हीअं जीवन में पंहिंजे अंदरि जेका गुण हूंदा आहिनि न, जेकी शक्ति हूंदी आहे, उहा असां ॿियनि खे दान में ॾींदासीं न, त इहे सभिनि खां वॾो दान आहे, है न। तव्हांजे कर्म ॾिसी करे कोई सिखे कि हीअं कबो आहे,
तव्हांजा बोल अहिड़ा सुठा हुजनि कि माण्हू बि तव्हांजा बोल ॿुधी करे सिखनि कीअं ॻाल्हाइबो आहे। त बाबा जैसा कि चवनि था कि गुणनि ऐं शक्तियुनि जो दान ॾियण ई सभिनि खां वॾो दान आहे। ऐं कई माण्हुनि खे असां चईंदा आहियूं त उहे सम्झंदा न आहिनि, उन ॻाल्हि खे मञंदा न आहिनि, लेकिन असांखे पतो आहे कि उन्हनि जे लाइ इहा चीज़ ठीकु आहे। त कॾहिं कॾहिं न कंहिंखे न सम्झो ॿार आहे अगरि बीमार आहे ऐं हुनखे उहा दवाई नथी वणे, त कॾहिं कॾहिं हुनखे ज़बरदस्ती बि पीआरंदा आहिनि, है न। त ईअं ई कॾहिं कॾहिं न कंहिंखे ज़बरदस्ती बि असांखे कोई ॻाल्हि धारणा कराइणु ज़रूरी हूंदी आहे। भई कंहिंखे असां चऊं था हीअं कमु कर, उहो नथो मञे, नथो सम्झे, लेकिन असांखे पतो आहे कि उहा ॻाल्हि हीअं करिणो खपे। त कॾहिं कॾहिं हुन जे लाइ उहो मञे न वञे, लेकिन असांखे हुनखे दुआ ॾियणी खपे, हुन जे लाइ एतिरो सुठो सोचणो खपे कि उहा आत्मा में उहा सम्झ बि अची वञे ऐं हुनखे उहा धारणा बि थी वञे। न त माण्हू सोचंदा आहिनि हल मञे ई नथो त भाड़ में वञे। न, तव्हां जेको भॻवान खे पाठ कंदा आहियो, जेको भॻवान खे यादि कंदा आहियो न, त तव्हां हिन करे करो कि भई अॼु मां भॻवान खे पाठ थी करा ताकी उहो इंसानु, अॼु मां भॻवान खे यादि थी करा ताकी उहो सम्झे, उनजी सम्झ खुले। जीअं कंदा आहिनि न कोई माण्हू न सुखमनी कराईंदा, जपजी साहिब कराईंदा, कंदा ख़ुदि, कराईंदा ख़ुदि, लेकिन अर्पण में कंहिंखे करे छॾींदा आहिनि कि हुन जे लाइ था कराइनि। त तव्हां हीअं न माण्हुनि खे श्री भॻवान में शक्ति आहे हर हिक जी बुद्धि खे ठीकु करण जी। त ईअं ई न करो भई कोई माण्हू चईंदा न कि हा अॼु मां हेॾे वियमि सुखमनी करणु, उन्हनि जो इहा घर जो इनॉग्रेशन हुयो, अॼु हेॾे वियमि हीअं करणु इन जे लाइ। ईअं ई तव्हांजो रोज़ु अगरि पाठ कंहिंजे सुठे कम जे लाइ हूंदो न, त उहो बि सुठो। भई सम्झो तव्हांजो ॿारु रोईंदो आहे, त कई माण्हू कंदा आहिनि, कई माण्हुनि जा ॿार न ग़लति संगत में हली वेंदा आहिनि, त कोई चईंदा आहिनि कि मां रोज़ु हिन जे लाइ पाठ कंदी आहियां, है न। पर तव्हां पंहिंजो ॿारु सम्झी करे न करो। उहो जीअं हिकु इंसानु आहे, हुन इंसान खे सुठी राह मिले, असां हुन इंसान जो जीवन ठाहिण लाइ करूं था त जल्दी लॻंदो आहे। अगरि पंहिंजो ॿारु सम्झी करे कंदा न त देरि सां लॻंदो आहे। भई हुन इंसान जे लाइ करूं था कि हुन इंसान जो जीवन ठही वञे त जल्दी लॻंदो, है न। त हीअं न सोचो, पोइ तव्हांजो न अटेंशन बि वेंदो, भई तव्हां में अलर्टनेस बि ईंदी, तव्हांजो मन बि भॻवान में लॻंदो। भई हा हुनजो फलाणे जी आदत छुटिजी वञे, फलाणे खे इहे सुख मिले, फलाणे खे हीअं थिए। त कई बार न असांखे रिज़ल्ट लेट मिलंदो आहे, कई बार जल्दी मिलंदो आहे, है न। कई बार लेट मिलंदो आहे, कई बार जल्दी मिलंदो आहे। त हिन में थको न। कई माण्हू सोचंदा आहिनि कि असां त ॾाढे समय खां करूं था लेकिन थिए नथो, लेकिन कई बार न ॾाढो रास्तो ॾाढो मतिलबु मंज़िल ते पहुचण वारो, बाबा चवनि था कि संस्कार ॾाढा कड़ा हूंदा आहिनि। जीअं सम्झो कोई दाग़ आहे, हिकु थींदो अगरि हाणे दाग़ लॻियो, हाणे ई धोयो त जल्दी साफ़ु थी वेंदो, कल्ह धोईंदव त थोरी महिनत लॻंदी, हफ़्ते भर खां पोइ धोईंदव त थोरी ॿियो महिनत लॻंदी। त ऐं अगरि सम्झो उन दाग़ जे मथां ॿियो दाग़, ॿियो दाग़, ॿियो दाग़, दाग़ ते दाग़ पढ़ंदो वियो, सम्झो हुन ई दाग़ जे मथां ॾाढो बार दाग़ किरी पियो, त हुनखे मिटाइण में देरी त लॻंदी न। ऐं अगरि असां ज़्यादा उहो सभु यूज़ कंदासीं
जीअं न माण्हू यूज़ कंदो आहे न दाग हटाइण लाइ कुझु न कुझु लिक्विड, कुझु न कुझु तरीक़े सां ईअं उन दाग खे हटाइण जे लाइ न कुझु न कुझु यूज़ कंदो आहे, त कपिड़ो फटी बि सघंदो आहे न। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था कि कपिड़ो फटे बि सघंदो आहे, त हिन करे ॾाढो ध्यान सां अगरि दाग मिटाइणो बि आहे त माण्हू ॾाढो ध्यान सां मिटाईंदा, धीरे 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 करे, ऐं हिकु साथ सभु न मिटाईंदा। थोरो अॼु मिटायो, थोरो कल्ह, थोरो परीहं, फिर थोरो उस में रखियो, थोरो हीअं कयो, त धीरे धीरे दाग लही बि वेंदो। लेकिन पेशेंस थी करे लाहींदव न त तव्हां में उहो पेशेंस जो फल बि मिलंदो। ऐं अगरि तव्हां सोचो कि न मां त हिन दाग खे न हाणे ई मिटाईंदमि, ऐं हुन जे लाइ तव्हां अलाए आला अलाए छा छा यूज़ करे हुन दाग खे त तव्हां हटाए छॾियो, लेकिन छा थी वियो, कपिड़ो एतिरो पतलो थी वियो फटण लाइक़ु, त उहो त ठीकु न आहे न, त बाबा असांखे चवनि था ईअं ई आहे न, कंहिंजा कंहिंजा कड़ा संस्कार हूंदा आहिनि। तव्हां पंहिंजी सुठी सोच खे न छॾियो। कई माण्हू चवंदा आहिनि कि असां त न हिन जे लाइ रोज़ु सुठो सोचंदा आहियूं, पर थींदो ई न आहे, है न। असां त हिन लाइ रोज़ु सुठो सोचंदा आहियूं, पर ही सुधरंदो ई न आहे, छो जी हुन तव्हांजे सुठे सोचण सां उनजो थोरो थोरो मैल उतरे थो, लेकिन पूरो उतरण में समय लॻंदो। न कई माण्हू चवंदा आहिनि मां त महीने खां इहो सोचां थी, इहो थिए मतिलबु उहो धीरे धीरे कमु थिए थो, लेकिन पूरो थिए हुन लाइ तव्हांखे थोरो पेशेंस रखिणो पवंदो, है न। चवंदा आहिनि न धैर्यता रखो त जीवन में तव्हां ॾाढो अॻियां निकिरी सघंदा। अधैर्य न थियो, धैर्य रखो ऐं भॻवान जो हथु पकड़े रखो। भले कई माण्हू सोचंदो कि असां त एॾे सालनि खां सोचूं था, हाणे वञी असांजो इहो कमु थियो आहे, त मतिलबु जॾहिं खां तव्हां सोचणु शुरू कयो, जॾहिं खां तव्हां भॻवान खे चइणु शुरू कयो, तॾहिं खां उहो कमु शुरू थी वियो हुयो थियणु, लेकिन परिणाम थोरो देरि सां निकिरंदो आहे। जीअं सम्झो कोई चीज़ असां ठाहींदा आहियूं न, कोई त झटि ठही वेंदी आहे। हाणे माण्हू इंस्टेंट जेका चीज़ूं ठाहींदा आहिनि, हुन में जो बि चीज़ूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे माण्हू सुखाए करे मसालो हुन में कुझु विझी करे माण्हू रखंदो आहे, ताकी कॾहिं बि ज़रूरत पए त इंस्टेंट उहो फटाफट ठाहे करे खाए छॾे, है न। पर सोचो धोई करे सुखाइण में बि त समय लॻंदो आहे न। त ईअं ई कोई चीज़ ठाहियो, अॼु तव्हांखे अगरि पालक ठाहिणी हुजे त पहिरियों पालक खे वठी अचो, पोइ हुनखे भुनियो, मतिलबु हुन में सुठा पत्ता अलॻि करो, पोइ हुनखे कटो, पोइ धो, वरी पोइ चाढ़ण में केतिरी देरि लॻी वेंदी आहे। कोई चवंदो मूंखे त हाणे ई पालक खाइणी आहे, हाणे पालक खाइणी आहे त ॿाहिरां वठी अचो, हाणे पालक खाइणी आहे त अॼुकल्ह न इंस्टेंट बि कोई पत्ता सुखाए करे ऐं माण्हू विकिणंदा आहिनि, भई उहो वठी अचो, सभु मसाला वसाला सभु पयल हूंदा आहिनि हिन में, बसि वठी अचो, विझो ऐं ठहे ऐं खाओ, जेके चवंदा आहिनि न इंस्टेंट। भई अगरि तव्हांखे जलेबी ठाहिणी हुजे त जलेबी जे लाइ त हिकु ॾींहुं माण्हू पहिरियों सभु करे रखे, पोइ ॿिए ॾींहुं हुनखे ठाहे, ऐं इंस्टेंट जलेबी बि ठहींदी आहे अॼुकल्ह, या मार्केट में ठहियल बि मिलंदी आहे, जो तव्हांखे खपे खाओ, है न। लेकिन अगरि तव्हांखे पंहिंजे महिनत सां करिणो आहे त कहिड़ो उपाय आहे, तव्हांजी सुठी सोच, भॻवान खे यादि करे तव्हांजी सुठी सोच ई हुन इंसान खे बदलंदी।
है न। ऐं तव्हांखे इंस्टेंट खपे कि रोइण बंदि करे, त अॼुकल्ह दुनिया में ॾाढा माण्हू आहिनि झाड़ रखनि, अंगूठियूं पाइनि, या ॿार खे मारो डांटो। कई बार थींदो न कोई माण्हू खे मारदा आहिनि, डांटदा आहिनि, या कुझु न कुझु ग़लति तरीक़े सां बि माण्हू ॿार जो रोइण छॾाए सघंदा आहिनि, है न। पर मर्ज़ी तव्हांजी आहे, तव्हांखे सदा जे लाइ हिन जो रोइण जो संस्कार ख़तमु कराइणो आहे या हाणे हाणे ठीकु थी वञे थोरा ॾींहं। ॾिसो, अगरि तव्हां कंहिंजी झाड़ बि रखाईंदव त अॼु झाड़ रखायो, वरी उहो झाड़ वारो चईंदो एतिरा ॾींहं रोज़ु अचिजांइ, वरी चईंदो हेतिरनि ॾींहंनि खां बि पोइ अचिजांइ, पोइ अगरि तव्हां कॾहिं मिस थी वियो त हुनजो संस्कार त जीअं हुन झाड़ सां दॿी वियो। जीअं न अगरि तव्हांखे सूरु थिए त सूर खे थोरे समय जे लाइ दॿाइण जे लाइ माण्हू दवाई वठंदो आहे, लेकिन दवाई छॾे त वापसि सूरु थिए। लेकिन अगरि तव्हांखे जड़ खां ई सूर खे ख़तमु करिणो आहे त तव्हांखे चेक करिणो पवंदो न, भई ये सूरु छो थो थिए, मौसम जे कारण थो थिए, कुझु खाइण जे कारण थो थिए, या पिछले जन्मनि जा कोई हिसाब किताब आहिनि उन जे कारण थो थिए। कारण ढूंढे करे पोइ तव्हां उन रीति कर्म कंदव त ठीकु बि आहे। हाँ, त बाबा जैसे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि अगरि असांखे सदा जे लाइ पंहिंजो कोई बुरो स्वभाव संस्कार ख़तमु करिणो आहे, सदा जे लाइ कोई दुख परेशानी सां मुक्त थियणो आहे, त उनजी शक्ति कंहिं वटि आहे? भॻवान वटि। उहो छा आहे? पंहिंजे खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करो ऐं हमेशह सुठो सोच। तव्हांजी सुठी सोच ई इंसान खे बदिले सघंदी आहे। तव्हांजी सुठी सोच ई इंसान खे बदिले सघंदी आहे। जरा सा बि हुन में मिक्सचर न हुजे कि अलाए थींदो न थींदो, न, है न। अॼु खां इहे इंसान गुस्सो न कंदो, अॼु खां इहे इंसान रोईंदो न, अॼु खां इहे इंसान इहा आत्मा ग़लति कमु न कंदी मतिलबु न ई कंदी। बसि तव्हां पंहिंजी हिन सोच ते पक्का रहो त ॾिसो केॾी जल्दी उहा आत्मा परिवर्तन थी वञे, है न। श्री भॻवान बि पंहिंजे संकल्प सां नई सृष्टि रची, त असांखे बि पंहिंजी संकल्प शक्ति खे सुठे कम में यूज़ करणी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि जे प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा खे यादि करो। ओम शांति।